मीडिया ते सिलसिलो हलाए रहिया आहियूं साहत जा सर्जणहार जे उनवान सां। सो उन में सिंधी ॿोलीअ जे नाले वारनि शाइरनि सुगड़नि कहाणीकारनि जूं लिखड़ियूं संदुनी आवाज़ में रिकॉर्ड करे असां दुनिया सां शेयर कयूं था। सो अवां सिंधी ॿोली जा नाले वारा लेखक आहियो। असां चाहींदासीं त अवां पंहिंजी का तख़लीक़ शाइरी जे सूरत में असां सां शेयर कयो। अंधेरी रात में दियो जलाए जी न सघियो, अंधेरी रात में दियो जलाए जी न सघियो, अवां खां मींहं जो नातो निभाए जी न सघियो। अंधेरी रात में दियो जलाए जी न सघियो, अवां खां मींहं जो नातो निभाए जी न सघियो, अवां जे दिलि जे वसीयो अरीज़ समुंड अंदरि, अवां जे दिलि जे वसीयो अरीज़ समुंड अंदरि, असांजे कुर्ब जो कतिरो समाए जी न सघियो। विछोड़े महल खिलण जी घणी कई कोशिश, लड़ियो जो लुड़को अखियुनि मां लिकाए जी न सघियो। विछोड़े महल खिलण जी घणी कई कोशिश, लड़ियो जो लुड़को अखियुनि मां लिकाए जी न सघियो। हुआसीं पाण में वेझा, हुआसीं पाण में वेझा, न आहे मास जीअं टुटो जो शीशो अंदरि जो ॻंढाए जी न सघियो। हुआसीं पाण में वेझा, न आहे मास जीअं टुटो जो शीशो अंदरि जो ॻंढाए जी न सघियो। अंदरि में खोड़ हुआ ॾुख यूं वॾियूं ॻाल्हियूं, थियो जे रूबरू कुझु बि ॿुधाए जी न सघियो। हज़ारे घाव ज़माने ॾिना न यादि रहिया, हज़ारे घाव ज़माने ॾिना न यादि रहिया, असां खां तुंहिंजो ग़म लेकिन भुलाए जी न सघियो। अंधेरी रात में दियो जलाए जी न सघियो, अवां खां मींहं जो नातो निभाए जी न सघियो।